बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो सम्झायो सां गॾु। काफ़ी सारे दोस्तनि खे शायदि इहा ख़बर न हुजे त एंड्रॉयड 8 में स्क्रीन शॉट कैप्चर करण जे लाइ जेको प्रोसीजर आहे उहो कुझु चेंज आहे एंड्रॉयड 10 जे। हाणे उहो कीअं आहे ऐं छा आहे उहो आउं तव्हांखे अॼु हिन वीडियो में सम्झाइण जी कोशिशि कंदुसि ऐं ॿुधाईंदुसि त जेको एंड्रॉयड 10 में जेको प्रोसीजर आहे, जीअं स्क्रीन खे 3 आङुरियुनि सां टच करे तव्हां स्क्रीन शॉट वठी सघो था। इहो विंडो 8 में कोन्हे। हाणे विंडो 8 में जेकॾहिं तव्हां बिना बटणनि खे छुए बटणनि खे महफ़ूज़ करण जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन यूज़ कंदव ऐं उन सां आसानी सां स्क्रीन ते तव्हां स्क्रीन शॉट कैप्चर करे सघो था। उहो कीअं थींदो, इन जे लाइ अॼोकी वीडियो में तव्हां मूंसां गॾु रहो। इंशाअल्लाह तव्हांखे आउं इहो सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे पासे में मौजूदु बेल जा आइकॉन खे ज़रूरु क्लिक कयो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां ॾिसी उनखे फ़ाइदो वठी सघंदव। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट में को सवाल आहे त तव्हां मूंखां पुछी सघो था, इंशाअल्लाह उन जो जवाबु आउं तव्हांखे ॾींदुसि। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो एंड्रॉयड 8 में जेको स्क्रीन शॉट जो आहे, हिकिड़ो त हर एंड्रॉयड में मौजूदु हूंदो आहे त तव्हां वॉल्यूम जे लो वॉल्यूम वारे बटण खे ऐं स्टार्ट बटण खे जेकॾहिं कंबाइन क्लिक कंदव त स्क्रीन शॉट कैप्चर थी वेंदो। पर विंडो जेको पंहिंजो एंड्रॉयड 10 आहे, इन में तव्हां जेकॾहिं स्क्रीन शॉट कैप्चर करणु चाहियो था त उन जे लाइ तव्हां स्क्रीन ते 3 आङुरियुनि खे जेकॾहिं स्क्रैप कंदो त तव्हांजो स्क्रीन शॉट कैप्चर थी वेंदो। पर एंड्रॉयड 8 में इहा ॻाल्हि कोन्हे। उन जे लाइ हिकिड़ो सॉफ्टवेयर यूज़ थींदो जेको तव्हां इस्तेमालु कंदो। उन सां छा थींदो जो तव्हांजो स्क्रीन शॉट कैप्चर थी वेंदो। हाणे उहो सॉफ्टवेयर कहिड़ो आहे, उहा एप्लीकेशन कहिड़ी आहे, अॼु उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। उहा एप्लीकेशन आहे जेका मूं त इंस्टॉल कई आहे, तव्हांखे करणी पवंदी। उन जे लाइ तव्हांखे प्ले स्टोर में वञिणो पवंदो। प्ले स्टोर में वञी हिन जे सर्च बार में तव्हांखे लिखिणो पवंदो स्क्रीन शॉट टच जे नाले सां सर्च कंदो। मथियूं जेको ऑप्शन आहे इनखे क्लिक कंदो त तव्हां ॾिसी सघो था खोड़ सारियूं ऑप्शनूं हिते अची वियूं आहिनि। पर नंबर 1 ते जेका आहे इहा तव्हां ॾिसी सघो था, स्क्रीन शॉट टच जे नाले सां आहे। इहा मूं वटि इंस्टॉल थियल आहे, तव्हांखे करणी पवंदी। तव्हां चेक करे सघो था, इन जी रेटिंग तमामु सुठी आहे ऐं तमामु सुठी एप्लीकेशन आहे। इनखे तव्हां इंस्टॉल कंदो। इंस्टॉल करण खां पोइ हिन जो जेको आइकॉन ईंदो तव्हांजे डेस्कटॉप ते, उहो इन तरह जो हूंदो। हीअ ॾिसी सघो था, बिल्कुलु कैमरा वांगुरु। हाणे इनखे क्लिक कंदो। जीअं क्लिक कंदो त हीअ खुली वेंदी। इन जो पहिरियों फर्स्ट जेको अपीयरेंस हूंदो उहो इन तरह जो हूंदो। हीअ मथे जेको तव्हां ॾिसो पिया स्टार्ट कैप्चर मॉनिटरिंग सर्विस, इनखे क्लिक कंदो। इनखे जीअं ई क्लिक कंदो त हिकिड़ी ॿी विंडो अची वेंदी। उहो तव्हांखां पुछंदो त हाणे जेकॾहिं तव्हां स्क्रीन शॉट कैप्चर करणु चाहियो था त उनखे स्टार्ट करो। हिनजो इहो जेको स्टार्ट नाउ जो बटण आहे इनखे क्लिक कंदासीं। हाणे तव्हां ॾिसी सघो था त हिकिड़ी नई शइ असांजे इन ते एड थी वई आहे जेका कैमरा जी मौजूदु आहे। हाणे हिनखे जीअं ई तव्हां टच कंदव त हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ तव्हांजो स्क्रीन शॉट अची वियो आहे। हाणे इन सां ईअं थींदो जो तव्हांजा जेके एंड्रॉयड 8 मोबाइल आहिनि जंहिंमें इहो स्क्रीन टच करण वारो जेको बटण हो उहो त इन में मौजूदु कोन्हे। उन जे करे हिन एप्लीकेशन खे इस्तेमालु करे तव्हां पंहिंजे जेको वॉल्यूम लो वारो बटण आहे ऐं स्टार्ट वारो जेको बटण आहे, इनखे बिना क्लिक किए तव्हां पंहिंजो स्क्रीन शॉट वठी सघो था। हिकिड़ी नई एप्लीकेशन हुई, नंढी एप्लीकेशन हुई। इन सां तव्हां पंहिंजे बटणनि जी लाइफ खे बि वधाए सघो था ऐं मूंखे सुठी लॻी, इन करे मूं तव्हां सां शेयर कई। इंशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदी। हाणे इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठंदो, पर इहो ॿुधाईंदो हलां त जेका एप्लीकेशन मूं तव्हांखे ॿुधाई आहे इन जो लिंक आउं तव्हांखे मुंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि। उतां बि तव्हां डाउनलोड करे सघो था, न त इहा प्ले स्टोर ते बि आसानी सां अवेलेबल आहे। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन रिक्वेस्ट सां त मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। इन सां गॾु आउं तव्हांखे इजाज़त वठां थो। अल्लाह हाफ़िज़। इन दुआ सां अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।